अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान FATF जी ग्रे लिस्ट में बरक़रार रहंदो या न फ़ैसिलो अॼु थींदो। पाकिस्तान FATF जे 34 शर्तनि ते अमल दरामद करे वरितो। ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ पुरुमीद। जर्मनी जे गादी वारे शहर बर्लिन में FATF जे इजलास जो आख़िरी ॾींहुं। ग्रे लिस्ट बाबति मुल्कनि जे स्टेटस जो ऐलान अॼु थींदो। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त हिन भेरे पाकिस्तान जा ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान आहिनि। मुमलकती वज़ीर हिना रब्बानी खर जो चवणु आहे त FATF जे इजलास ऐं फ़ैसिलनि बाबति अफ़वाहुनि खां पासो कयो वञे। फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जो प्रिलिमिनरी इजलास बर्लिन में जारी आहे। पाकिस्तान बाबति अॼु इजलास जी पुॼाणी ते बाज़ाब्ता बयान जारी कयो वेंदो। सुभाणे परॾेही वज़ारत में मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी, जंहिंमें इजलास बाबति आगाह कयो वेंदो। इस्लामाबाद समेत पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। रावलपिंडी, मरी, लाहौर, फैसलाबाद, मुल्तान, झंग, सरगोदा, पिशावर, एबटाबाद, सवात, मालाकंड, बेनियर, लोअर दीर, सवाबी, शांगला, मर्दान, नीलम, कोहाट, पिशाम, जलालपुर, हरीपुर, चारसदा, खुशाब, चनाब, चिन्यूट, रावलाकोट ऐं ॿियनि शहरनि में ज़िलज़िले जा झटका। ज़िलज़िले जे झटकनि खां पोइ माण्हू ख़ौफ़ विचां ऑफिसुनि ऐं घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। अमरीका तरफ़ां BJP जे मेंबरनि जे गुस्ताख़ बयाननि जी मज़म्मत। अमरीकी परॾेही खाते जो वज़ीर नेड प्राइस चवे थो, ख़ुशी थी त पार्टी अवामी तौरु अहिड़नि तबसरनि जी मज़म्मत कई। हर मुल्क रूस सां लाॻापा चाहे थो। भारत जा केतिरनि ई ॾहाकनि खां रूस सां लाॻापा आहिनि। भारत वॾी मिक़दार में रूस खां तेल ख़रीद करे रहियो आहे। रूस खां तेल जी ख़रीदारी ते भारत जी हुकूमत सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। बिलावल भुट्टो सां मुलाक़ात दौरान पहिरियों भेरो सुठे ऐं तामीरी ॻाल्हि थी आहे। कराची में क़ौमी तक NA 240 ते नंढी चूंड MKM पाकिस्तान मैदान मारे वरितो। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि MKM जो मोहम्मद अबूबकर 10,683 वोट खणी कामयाब। तहरीक लबैक पाकिस्तान जो शहज़ादा शहबाज 10,618 वोट खणी ॿिए नंबर ते। मुहाजिर क़ौमी मूवमेंट जो रफ़ीउद्दीन 8,649 वोट हासिल कया। PTI MNA आमिर लियाकत जे लाॾाणे खां पोइ ख़ाली थियल क़ौमी असेंबली जे तक NA 245 कराची ओभर ते नंढी चूंड 27 जुलाई ते थींदी। इलेक्शन कमीशन चूंड लाइ शेड्यूल जारी करे छॾियो। कराची जे इलाइक़े गुलज़ार हिजरी में सोराब ॻोठ वेझो अणॼातल जवाबदारनि लेडी पुलिस एहलकार गुलज़ारा उस्मान ऐं संदसि भाउ ते तेज़ाब हारे छॾियो। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड मुंतक़िल कयो वियो। डॉक्टरनि मूजिबि तेज़ाब सबबि संदनि चेहरा ऐं जिस्म जा ॿिया हिसा मुतासिर थिया आहिनि। तलहार वेझो ॻोठ बेगपुर में नौजवान जो ॻोठ ॿाहिरां वण में टंगियल लाश थायो। इलाइक़े में नौजवान सैयद अकबर शाह जे क़त्ल या आपघात जो चौबोल हलंदड़। पुलिस जो चवणु आहे त लाश जो पोस्टमार्टम थियण खां पोइ कारण मालूम थी सघंदो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ॻाटे टोड़ वाध ऐं महांगाई ते अवाम में कावड़ जी लहर बरक़रार। सिंध में पेट्रोल जी क़ीमत में वाध ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काने डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं रैलियुनि जो सिलसिलो जारी। टंडोल यार, तलार, ठुल, खिपरो, थरड़ी, मोहब्बत, जोही, जाती, टंडो, जान मोहम्मद, बाड्र ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा। लाड़काने नौशेर फिरोज़ में महांगाई ख़िलाफ़ वकील रोडनि ते निकिरी आया। शाहपुर चाकर में महांगाई ख़िलाफ़ राग ॻाए अनोखो एहतिजाज। नाम्यारे सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर राग ॻाए रैली में शिरकत कई। सिंध में पानी की खोट शिद्दत अख्तियार करे वरती। वक्त सिर पानी न पहुचण सबब फसल सुकी विया।
ज़मीनूं बंजर बणिजी वियूं। सिंध जे टिनी बैराजनि ते पाणीअ जी मजमूई खोट 68% थी वई। सखर बैराज वटि पाणीअ जी खोट 58, गुड्डू वटि 78 ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जी खोट 67% रिकॉर्ड कई वई। सिंध में पानी की खोट खिलाफ आबादगार हारी सियासी मजहबी ऐं क़ौम परस्तरियूं तोड़े शहरी सरापा एहतजाज। गढ़ी खैरोजे बेगारी केनाल में पानी न पहुंचण खिलाफ आबादगारनि जी एहतजाजी रैली। शहदादपुर वेझो शाहपुर चाकर रोड अच्छी मस्जिद स्टाफ वटि लुंडो शाती आबादगारनि जो एहतजाजी धरणो। रोड ब्लॉक, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। मौसमियात खाते 22 जून का सिंध में चौमासी बरसात की पहिरीं स्पेल की अगकथी करे छड़ी। कराची में ॾखण ऐं ओलह का 18 किलोमीटर की रफ्तार से हवाऊं घुली रहियूं आहिनि। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु गर्मी पद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। इस्लामाबाद ऐं पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। नईंदरे वेझो मेतला ॻोठ वटि कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो। ग़रीबाबाद पाड़ेवासी मज़हरुद्दीन मीराणी हादसे में ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लाड़काणे जी चांडका अस्पताल में पहुचायो वियो, जिते हुन दम ॾिनो। ऐं कशमोर जे मलकपाड़े मां 12 ॾींहं अगवा थी वियल बारड़े शिराज मलक जो पतो न पइजी सघियो। वारसनि पारां एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो।